दादू मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। केस जी ॿुधणीअ दौरान उमेर बाप चांडियो, केस जे फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सालिहुद्दीन पंवर सां गॾु कोर्ट पहुती। जो त केस में नामज़द जवाबदार PPMPA सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो पिणु अदालत पहुता, जिन खे तलाशीअ बैदि कोर्ट में दाख़िल कयो वियो। जो त केस में गिरफ़्तार समूरनि जवाबदारनि खे सख़्त पहिरे हेठि कोर्ट में आंदो वियो। केस जी ॿुधणीअ दौरान केस जी पहिरीं जांच ऑफिसर जो बयान रिकॉर्ड कयो वियो, जंहिं बैदि दादू मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवड़ केस जी ॿुधणी 8 जून ताईं मुलतवी करे छॾी। जर्द अदालत ॿाहिरां उमेर बाप चांडियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त तक़रीब में हिन केस ते सॼी सिंध ते नज़र आहे। केस में काफ़ी अॻुभराई थी आहे। केस जे पहिरीं जांच ऑफिसर खां आॾी पुछा कई वई आहे, पर मुख़ालिफ़ धुर जा वकील मुकमल न हुजण करे वधीक आॾी पुछा न थी सघी। गुज़िरियल केस जी हाज़िरी ते मुख़ालिफ़ धुर जे वकीलनि कोर्ट खे यकीन ॾियारियो हो त ईंदड़ हाज़िरी ते समूरा वकील मौजूद हूंदा, पर अॼु बि मुख़ालिफ़ धुर जा वकील न आया। सुभाणे ॿीहर कोर्ट जी हाज़िरी मिली आहे। कोर्ट बि ॾिसी पई त केस में जवाबदार केस में सुस्तीअ जो मुज़ाहिरो कनि पिया, पर असांखे अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। असांखे कोर्ट ते मुकमल एतमाद आहे। जल्द हक़ सच जो फ़ैसिलो ईंदो। ॿिए तरफ़ केस में नामज़द जवाबदार सरदार खान चांडियो चयो त पहिरीं जांच ऑफिसर जो बयान रिकॉर्ड करायो आहे। सुभाणे केस जे IO जो बयान रिकॉर्ड कयो वेंदो। जेतिरो जल्दी थिए जान छुटे। खड़ लॻी पई आहे। दुनिया खे बि ख़बर पवे त कूड़ ई सच चाहे। मियाऊं मियाऊं लॻी पई आहे। अदालत बुरहान खान खे 6 हफ़्ता धीअ जे इलाज लाइ ॿाहिरि मुल्क वञण जी इजाज़त ॾिनी आहे। केस जी ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम